नून लीग इहो सम्झे थी त हिन महिल हुनजी जेका ख़ुदि हुननि जी पॉपुलैरिटी बिकॉज ऑफ इमरान ख़ान परफॉर्मेंस एतिरी मथे आहे जो उहो पंजाब मां हिकिड़ो हैवी मैंडेट वठी अची ईंदा, कुझु सीटूं KP मां खणी वठंदा, कुझु बलूचिस्तान मां इंडिविजुअल्स अची ईंदा, सिंध मां कुझु हासिलु करे वठंदा, ऐं पर बेसिकली पंजाब त हू छाजे लाइ हिकिड़ी बेसाखियनि ते क्यू लीग। ॾिसो अगरि नवाज़ लीग पंजाब में हुकूमत ठाहे थी ऐं सहारो ठाहे थी परवेज़ इलाही साहब खे, त पोइ सॼी मिथ जेका नवाज़ लीग जी आहे त हू थंभे खे खटाए सघनि था, हू बीठल हूंदी गुजरात जे चौधरीनि ते, कोन कंदा। मतिलबु लॉजिक सियासी तरह पीपल्स पार्टी इहो चाहियो पिए त पीपल्स पार्टी खे ॿ फ़ाइदा थियनि। हिकिड़ो त उनजी सिंध हुकूमत जो टेन्योर पूरो थिए आहे, उनजी हो क़ुर्बानी ॾियण लाइ। ॿियो फ़ाइदो इहो थियो आहे त हुननि खे पंजाब में कुझु हिसो मिली वञे आहे, फेडरल में हिसो मिले आहे। टियों हुननि खे फ़ाइदो थियो आहे त पंजाब ॾियनि आहे शहबाज शरीफ़ खे या हमज़ा शहबाज़ खे, त जेके पंजाब में वधियल ग्राफ आहे उहो हिन महिल त को बि संभाले न सघे आहे। त साल ॾेढ खां पोइ जेसि ताईं इलेक्शन थिया माण्हुनि खे इमरान ख़ान विसरे आहे ऐं सॼी जेका तनक़ीद जो निशानो थिया उहो नवाज़ लीग थिया, त पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ी विन विन सिचुएशन हुई। सारे नवाज़ अॼु को मौलाना फज़ल रहमान इहा ॻाल्हि कई न त भई हमें पता होता है हम सियासतदान हैं, क्या मालूम कि पंजाब में जो आज हुकूमत है इससे भी बुरा कुछ हो जाए, तो मुतबादिल इससे भी बुरा हो सकता है। ॾिसो मुतबादिल त हमज़ा शहबाज़ आहे, उहो हमज़ा शहबाज़ ते तनक़ीद न पियो करे। बेसिकली मौलाना फज़ल रहमान उहो नवाज़ शरीफ़ वारी ॿोली ॻाल्हाए पियो, छाकाणि त नवाज़ लीग खे वारो नथो खाए। मौलाना फज़ल रहमान त पंजाब हुकूमत ठाहिण या ढाहिण में को हुनजो किरदारु त आहे कोन, हिकिड़ो MP बि कोन अथसि, पर हू उहा ई ॿोली ॻाल्हाए पियो, छाकाणि नवाज़ लीग खे इहो वारो नथो खाए त हिन महिल इन हाउस चेंज थिए।